नाज़रीन ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं गंबट में साइंसी मेलो सिंध सुञाण संगत जी तावन सां लॻारायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि उस्तादनि शिरकत कई। वधीक ॾिसूं था हिन रिपोर्ट में। ज़हीर अब्बास साहब, मां गवर्नमेंट डिग्री कॉलेज सां वास्ता रखां थो ऐं असां ही प्रोजेक्ट आयो आहे। माना जेके बि असांजा जिते पाणी असां पहिरियां हूंदो इलेक्ट्रिक वाटर पंप, हाणे सोलर वाटर पंप अची वियो आहे। आहिस्ता आहिस्ता मॉडर्न दौर थी चुको आहे। उन करे जीअं थर जे असांजे इलाइक़े में पाणी 20 ऐं 10 फुट हेठि आहे, असां उहो पाणी एब्ज़ॉर्ब करण जे लाइ असां हिन जो इस्तेमालु करे रहिया आहियूं। मां गवर्नमेंट डिग्री साइंस कॉलेज गंबट जो स्टूडेंट आहियां, फर्स्ट ईयर ट्री इंजीनियरिंग जो स्टूडेंट आहियां। मां अॼु हिकिड़ो जेक ठातो आहे जेको असांखे मतिलबु त मोटरसाइकिल वग़ैरह मतिलबु असां कार सर्विस में बीहारींदा आहियूं, त पोइ उनखे सर्विस करण में असांखे ॾाढी तमामु घणी ॾुखियाई लॻंदी आहे। त पोइ उनखे असां पोइ हिकिड़ो जेक ॾेई जेकी मदद सां जीअं कार मथे ईंदी आहे त पोइ उनखे आराम सां आसानीअ सां सर्विस करे छॾींदा आहियूं। अहिड़ा ॿिया ई केतिरा ई असांजी डेली लाइफ में एग्ज़ाम्पल आहिनि जेके मां ॾेई सघां थो। फॉर एग्ज़ाम्पल असांजे बाईपास ते कार मतिलबु त हुनजी कार जे टायर में को हवा छॾे थी वञे त पोइ उनखे असां हिकिड़ो स्क्रू जेक ॾेई उनखे मथे कंदा आहियूं, त पोइ उनखे आसानी सां असां टायर चेंज करे सघूं था। इन सां न असांखे न त असां स्क्रू जेक असां न हुजे हा त पोइ मतिलबु त 15-20 माण्हू सीटजंदा उन कार खे मथे धिके करे, उन सां बि कमु थी वञे। उन सां छा थींदो आहे त असांजो माना स्क्रू जेक जीअं ई आयो आहे त उन सां असांजो टाइम ज़ाया थियण खां बची वेंदो आहे। जीअं स्क्रू जेक सां कमु बि इंतिहाई आसानु थींदो आहे। गवर्नमेंट डिग्री साइंस कॉलेज जो स्टूडेंट आहियां। मुंहिंजो नालो आहे रज़ा अहमद भट्टी। मां हाइड्रोलिक गेम ठाही आहे जेका मतिलबु पास्कल लॉ सां बिलोंग करे थी। पास्कल लॉ ऑफ कांस्टेंट प्रेशर सां बिलोंग करे थी पई। हिनखे असां जीअं प्रेशर एक्ज़र्ट कंदासीं त हिन में जेकी बाल तव्हां ॾिसी सघो था इहो मूव कंदो आहे हिनखे फिनिश लाइन ते पहुचाइणु। मुंहिंजो नालो आहे अब्दुल हनान, फ़ेराम क्लास इंटर प्री इंडियन गवर्नमेंट डिग्री साइंस कॉलेज गंबट। असांजे प्रोजेक्ट जो नालो आहे हाइड्रो इलेक्ट्रिक पावर प्लांट, यानी कि डेम जे अंदरि बिजली कीअं ठहंदी आहे। डेम जे अंदरि पाणी ज़ख़ीरो कयो वेंदो आहे, उन खां पोइ जॾहिं पाणी खे हेठि छॾिबो आहे त पाणीअ में तेज़ी पैदा थींदी आहे, काइनेटिक एनर्जी वधी वेंदी आहे। उन खां पोइ असांजो अल्टरनेटर आहे। हिन में छा थींदो आहे, अल्टरनेट छा कंदो आहे, पावर प्रोड्यूस कंदो आहे। पाणी जे तेज़ीअ सां ईंदो आहे त टरबाइन खे फेराईंदो आहे, उहो कनेक्ट हूंदो आहे अल्टरनेटर सां। उन खां पोइ असांजी ईंदी आहे ग्रिड स्टेशन में, हितां स्टेप अप थींदा आहिनि। उन खां पोइ असांजी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एनर्जी वेंदी आहे। दिस इज़ रेहान अली मला, स्टूडेंट ऑफ क्लास 9th गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल अगड़ा। ये तो असां गिफ्ट्स में आया आहियूं साइंटिफिक फेस्टिवल ले करे ऐं असां साम्हूं तव्हांजे पेश कई आहे मैथ जी गेम। हीअ हिकु माना IQ टेस्ट आहे, त असां सभिनी भाइरनि खे इहा ई उमेदु आहे त अची ऐं खेॾनि। असांजो तजुर्बो कयो आहे, इन जो नालो आहे रिफ्रैक्शन ऑफ लाइट। इन जो नालो आहे ॿुधो आहे असां जेको आहे त सोर्स ऑफ लाइट आहे, ॿुधो था। सोर्स ऑफ लाइट जॾहिं लाइट हिकिड़े मीडियम मां थी ॿिए मीडियम में वेंदी आहे त उहा मोड़ खाईंदी आहे। सोर्स ऑफ लाइट हिकिड़े मीडियम मां वई त ॿिए मीडियम में वई, ॿिए मोड़ खाईंदी, मोड़ थी इनखे चइबो आहे रिफ्लैक्शन ऑफ लाइट। सर हीअ असांजी तौब आहे। असां हिते हिन स्टॉल में खणी आया आहियूं। असां हिते ॿुधाइण था चाहियूं, असां पंहिंजे नए नस्ल खे असां इहो रुझान ॾियण था चाहियूं त हीअ तौब जो फंक्शन छा आहे। छा असां जेके ॿाहिरि मुल्कनि में साइंटिस्ट करे था सघनि त असां सिर्फ़ु असां स्टूडेंट्स बि करे था सघूं। असां मैट्रिक जा स्टूडेंट बि करे था सघूं। सर असां हिन तौबे जो तव्हांखे फंक्शन ॿुधाईंदासीं त इहो कीअं आहे। सर हिनखे जेको असांखे जेको फंक्शन आहे उन खां बाद में हिन जा काफ़ी एडवांटेजिस बि आहिनि तौबे जा ऐं डिसएडवांटेजिस बि आहिनि। जेके एडवांटेजिस इहे आहिनि त असां पंहिंजे मुल्क जो दिफ़ा करे था सघूं। असांजो जेको दुश्मन मुल्क आहे असां ते हमलो नथो करे सघे। जीअं त असांजो जेको दुनिया में जेको मोस्ट प्रोटेक्टेड जेको मुल्क आहे उहो असांजो रशिया आहे। रशिया खे कॾहिं हमलो वग़ैरह नथो थी सघे। उनजो हिकिड़ो रीज़न इहो आहे त उहो असांजो समुंडनि सां कवर्ड आहे ऐं उन खां बाद में उनजी आर्मी आहे ऐं उनजी टेक्नोलॉजी आहे। टेक्नोलॉजी इहा ॿी का बि न आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हीअ वेपन्स आहिनि जिन जे तहत उहो पंहिंजी दुनिया सां पूरी दुनिया खे चैलेंज थी करे। असां बि चैलेंज करण लाइ तयारु आहियूं। एग्ज़िबिशन आहे, तमामु बहितरु एग्ज़िबिशन आहे। असांजे टैलेंट खे ज़ाहिर थो करे। असां माना मतिलबु त असां पंहिंजो टैलेंट कीअं था ज़ाहिर करे सघूं। अॼु असां जेको आहे एग्ज़िबिशन में असां पंहिंजी हेड जेका आहे ह्यूमन हेड आहे उनखे एक्सप्लेन था कयूं। हे असांजी ह्यूमन हेड थी वई। ह्यूमन हेड जो एक्सटर्नल स्ट्रक्चर थी वियो, इन जो इंटरनल स्ट्रक्चर थी वियो। ह्यूमन हेड जेका आहे उहा असांजी 4 चैम्बर्स ते कंसिस्ट आहे। असांजी जेका दिलि आहे मेन ऑर्गन आहे असांजे बॉडी पार्ट जो। जेकॾहिं दिलि जेका आहे असांजी वर्क करणु बंदि करे छॾे त असांजो
जेको इंसान हूंदो या को बि ऑर्गेनिज़म हूंदो त उन जी छा थी वेंदी, डेथ थी वेंदी। विदाउट हेड जेको आहे असांजो को बि बॉडी पार्ट जेको आहे फंक्शन नथो करे सघे। असांजी हेड जेका आहे मेन एंड पंपिंग ऑर्गन आहे, मस्कुलर ऑर्गन आहे। हाणे जेकॾहिं इंटरनल स्ट्रक्चर ते अचूं त हेड जेका आहे असांजी 4 चैम्बर्स ते कंसिस्ट आहे। इन जा 2 मथियां चैम्बर्स थींदा आहिनि, 2 हेठां चैम्बर, यानी 2 आर्ट्रियम थींदा आहिनि, 2 वेंट्रिकल थींदा आहिनि। आर्ट्रियम बि सेपरेटेड थियल आहिनि, हिकिड़ो राइट आर्ट्रियम, ॿियो लेफ्ट आर्ट्रियम। राइट आर्ट्रियम एंड लेफ्ट आर्ट्रियम जेके आहिनि पाण मेम्ब्रेन जे ज़रिए सेपरेट चलंदा आहिनि, जंहिंखे असां छा चवंदा आहियूं, इंटर आर्ट्रियल सेप्टम चवंदा आहियूं। ऐं वेंट्रिकल्स जेके हूंदियूं आहिनि उहे बि असांजो छा आहिनि, उहे हिक ॿिए खां सेपरेटेड थियल आहिनि। उहा बि मेम्ब्रेन हूंदी आहे, जंहिंखे असां छा चवंदा आहियूं, इंटर वेंट्रिकुलर मेम्ब्रेन चवंदा आहियूं। रहमान अली फ्रॉम क्लास 9th बी फ्रॉम वादा स्कूल गंबड़। हे असां जेको मॉडल आहे इहो असांखे ॿुधाए थो त जेको कार